नहीं तो अच्छा हाँ अस्सलाम वालेकुम प्यारे प्यारा दोस्तों इन महिल असां मीरपुर माथेले में मौजूद आहियूं असांजे प्यारे प्यारे दोस्त उमेदली कलवड़ जी जेकी आहे तव्हांजी सालगिरह आहे असां हुन लाइ केक वठण आया आहियूं ऐं उनखे असां सरप्राइज़ ॾींदासीं अलाह उनखे अहिड़ियूं हज़ारे ख़ुशियूं ॾिसणु नसीब करे उमेदली कलवड़ साहब तव्हांखे हैप्पी बर्थडे वॾियूं महिरबानियूं आज़म भाई वॾी महिरबानी काॾे वञ था सालगिरह तुंहिंजी आहे यार ये जो असांखे वठी आयो आहे हिते सेवल बेकरी चए थो हलो तव्हांजी ख़िदमत कयां हाणे जेको दिलि चवई भले असांखे कंहिंखे तोखे वॾियूं महिरबानियूं भाई उमेदली जे बारे में ॻाल्हाए उमेदली हलो नालो हुते लाइक कजे साईं मेरा साहब अस्सलामुअलैकुम अॼु असांजे तमामु सुठे इंसान सुठे आर्टिस्ट उस्ताद उमेद अली कलवड़ जी बर्थडे आहे अलाह से हुनखे 100 साल जी ज़िंदगी ॾे सिहत ॾे ऐं असां जेको असांजो सरप्राइज़ साईं खे ख़बर कोन्हे अॼु असां हुनखे सरप्राइज़ ॾियूं पिया ऐं जेको इन करे असां तमामु दोस्तनि सां इहे वीडियो शेयर कयूं वॾियूं महिरबानियूं दोस्तनि जूं ऐं जेके बि भाउ उमेद अली साहब जा फैन आहियो ऐं जेके भाउ उमेद अली सां प्यारु कंदा आहियो अॼु हुनजी बर्थडे आहे ऐं असां मीरपुर माथेले कहिड़ी बेकरी आई बाबा साईं नालो छा आहे बेकरी जो द सेवर असां बेकरी ते मौजूदु आहियूं जिते असां हुनजे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत केक वरितो आहे इम्तियाज़